अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन काना आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़्शौना कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अलिया मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जहल खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उलाब कमालिही। नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहां। चमकिया ज़मीनो आसमां कशफत जाब जमाली। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम। ही विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी आवाज़ सां खुली पढ़ायो सल्लल्लाहु अलैका
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, मोहब्बत वारा नौजवानों, सिंध सुहारीअ जे मशहूर ऐं मारूफ आलिम, इल्मी दीन जे बेहतरीन उस्ताद हजरत अल्लामा क़िबला मौलाना साईं करीम बख्श मरहूम जो सालियानो उर्स ऐं ॿारहो आहे। संदस साहिबजादनि ऐं मुरीदनि ऐं मोतक़िदनि ऐं ॻोठ वारनि शागिर्दनि गॾिजी करे मुहबत ऐं अक़ीदत जो सबूत ॾींदे ही जलसो रखियो आहे, जंहिंमें क़िबला साईं कंबर वारनि जी तशरीफ़ आवरी हुई। तब जे नासाद हुजण जे करे तशरीफ़ फरमा न थिया। दुआ कयो अल्लाह खे सिहत ऐं आफ़ियत अता करे। उन सां गॾु हज़रत क़िबला साईं करीम बख्श मरहूमनि जा रूहानी पेशवा, चिश्मे शरीफ वारा बुजुर्ग, या रात वारे जलसे में हजरत क़िबला साईं पीर करमुल्लाह जी तशरीफ़ आवरी आहे। अल्हम्दुलिल्लाह मोहब्बत वारा वेठा हूंदा, ॿुधंदा, नात खान बि आहिनि, उलमा बि आहिनि। हिन वक़्त में मुंहिंजे लाइ हुक्म हो ऐं अल्लाह ताला मूंखे अचण जी तौफ़ीक़ ॾिनी, हीअ सादत नसीब फरमाई। मुंहं मां जे अॻियां क़ुरान करीम जी हिकु प्यारी आयत पढ़ी आहे। इन आयत में अल्लाह ताला हिकु रूह जो ज़िक्र कयो आहे। पूरी तवज्जो सां ॿुधजो, इहा मूं ते ख़ासि महिरबानी कजो। हर शइ जो मदार रूह ते आहे। केॾो बि सुठो तव्हां जिस्म ठाहे, नक, चप, कन, हथ, पेर, सोने खां सुहिणो जिस्म ठाहे तव्हां बीहारियो, पर रूह खां सवा कंहिं कम जो न आहे। गुल जो रूह खुशबू आहे। जेकॾहिं कागज़ जो ठहियल गुल ॾिसण में सुहिणो ईंदो आहे, ॾिसण में गुलाब नज़र ईंदो, मोतियो नज़र ईंदो, चंबेली नज़र ईंदो, पर खुशबू न हूंदी त को बि समझदार इंसान उनखे नक ते न रखंदो, छो त खुशबू कान्हे का। खुशबू खां सवा ओ गुल बग़ैर ऐं रूह जे कंहिं कम जो नथो रहे। हिन आयत में जेका मूं जे अॻियां पढ़ी, मुंहिंजे मिठे रब करीम मूंखे पढ़ण नसीब फरमायो। इन आयत में अल्लाह ताला हिकिड़े रूह जो बयान कयो आहे। उहो छा जो रूह आहे ऐं उहो रूह कहिड़ो आहे? अव्हां खे चङी तरह ॻाल्हि ज़हन में आहे। हिकु न, ॿ न, कई भेरा तव्हां उलमा खां, मशाइख खां, बुज़ुर्गनि खां, आलिमनि खां ॿुधो हूंदो त अल्लाह ताला इंसान खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे ऐं इबादत जो मदार आहे ईमान ते। जे ईमान कामिल आहे त इबादत बि मक़बूल आहे। वरी ईमान जो मदार जंहिं शइ ते आहे उहो आहे मदीने वारे घोट जो इश्क ऐं मुहब्बत। हिन आयत में अल्लाह ताला इन रूह जो बयान कयो आहे जेको ईमान जो रूह आहे। ईमान इबादत जो रूह आहे। इबादत इंसान जे खिलकत ऐं पैदा थियण जो मक़सद आहे, गर्ज़ आहे। नतीजो इहो थो निकिरे त इंसान पैदा इबादत लाइ थियो आहे। इबादत जो रूह ईमान आहे। ईमान जो रूह मदीने वारे घोट जो इश्क, मुहब्बत ऐं आका जे तज़ीम ऐं एहतराम सां ॿधल आहे।
हिन आयत में अल्लाह ताला इन रूह जो बयान कयो आहे, जेको इबादत जो बि रूह आहे, ईमान जो बि रूह आहे। इन ई रूह जे मथां आख़िरत जी ज़िंदगी जो मदार आहे, क़ब्र जी ज़िंदगी जो मदार आहे, हिन ज़िंदगी जो मदार आहे। हिकु अहिड़ो रूह आहे जंहिं रूह खां सवा का बि शइ कम जी आहे कान। इन लाइ अल्लाह ताला छा इरशाद फरमायो, कुरान करीम जा अल्फाज कहिड़ा आहिनि, मुहब्बत सां ॿुधो। रब्बुल आलमीन जो इरशाद आहे, कुल मुंहिंजा हबीब अव्हां चओ। केतिरनि मक़ामनि ते हुकुम ख़ुदा जो आहे, पर ज़ुबान मुस्तफ़ा सुहिणी जी। अल्लाह पंहिंजी वहदानियत, पंहिंजी तौहीद, पंहिंजी हेकराई बयान कई। उते फरमायई कुल हुवल्लाहु अहद। हबीब शान ही आहे अल्लाह हिकु आहे, अल्लाह बेनियाज़ आहे। अल्लाह न कंहिंखे ॼणियो आहे, न कंहिं मां जाओ वियो आहे, न उन जो को मिट या शरीक आहे। या मुंहिंजी वहदानियत, मुंहिंजी हेकराई, मुंहिंजी तौहीद, पर बयान अव्हां कयो। कुल ज़बान अव्हां जी हुजे। अन्न महागो, अटो महागो, दाल महागी, पर सुभान अल्लाह चवण महागो न आहे। वॾे आवाज़ सां चओ। हिन आयत में अल्लाह ताला फरमायो, कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालिन इख्तरफ्तुमूहा व तिजारतुन तख्शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याति अल्लाह बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। मुंहिंजा हबीब अव्हां चओ। अव्हां फरमायो, जेकॾहिं अव्हां जा पुट, अव्हां जा पीअर, अव्हां जा भाइर, अव्हां जूं घर वारियूं, अव्हां जा कबीला, अव्हां जा गॾु कयल माल, अव्हां जे वापार कारोबार वारियूं शयूं, अव्हां जे रहण जूं भलियूं जायूं, इहे सभु अव्हां वटि अल्लाह ऐं रसूल जे मुहबत खां वधीक आहिनि। त पोइ मूं अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार कयो। इहे घटि हुजनि, मुंहिंजी मुहबत वधीक हुजे, मुंहिंजे हबीब जी मुहबत वधीक हुजे। जंहिंमें इहे मुहबतूं वधीक आहिनि, उहो इंतज़ार न करे, न उनखे दुनिया में अज़ाब ईंदो, न आख़िरत में ईंदो। पर जे इन्हनि जी वधीक मुहबत आहे, मुंहिंजे हबीब जी मुहबत घटि आहे, त पोइ अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार कयो। ऐं इहे माण्हू मुहबत खां ख़ाली रहण वारा फासिक आहिनि, उन्हनि खे हिदायत नसीब न थींदी आहे। तवज्जो फरमायो, कंहिंखे अल्लाह ताला अहम शइ करार ॾिनो, कंहिंखे अल्लाह ताला वधीक ताक़ीद वारो फरमायो। ज़ाहिरा पुट सां मुहबत फितरती आहे, पीउ सां मुहबत फितरती आहे, भाउ सां मुहबत फितरती आहे, नंग सां मुहबत फितरती आहे, कबीले सां मुहबत फितरती आहे, माल सां मुहबत फितरती आहे, कारोबार सां मुहबत फितरती आहे, जान जगहनि सां मुहबत फितरती आहे। इंसान खे पैदाइशी तौर तबियत में रखियल आहे। ख़ुदा फरमाए थो, इन फितरती मुहबत खे मूं मुंहिंजे हबीब जे मुहबत कुर्बान करे ॾेखारियो। मुंहिंजी मुहबत, मुंहिंजे हबीब जी मुहबत अव्हां जे ईमान जो रूह आहे, इबादत जो रूह आहे। तॾहिं तव्हां कामयाब थींदव जॾहिं इहे सभई मुहबतूं मूं ऐं मुंहिंजे हबीब जे मुहबत कुर्बान करे ॾेखारींदव। सुभान अल्लाह। लफ़्ज़ भलो आहे, पर चवण में असांजो भाउ, ख़ासि करे बहराड़ी जो अघो ॾाढो थधो मुड़ुस, गार हिजे रवां सिखियल आहे। ॾाॾी नानीअ खे त छॾींदो ई न आहे,
पर अल्लाह जो मिठो नालो या महबूब करीम ते दुरूद इहो हुनखे ॻड़ो थो लॻे, ॾुखियो थो लॻे। मुंहिंजे पीउ खे मां अर्ज़ कयां त जे ॻाल्हि वणे त पोइ सुभान अल्लाह चओ, जे न वणे त पोइ मोकल ॾियो त मां वरी वञी पंहिंजी मदरसे में पहुचां। जे वणे थी त पोइ सुभान अल्लाह चओ, पर ॿई हथ मथे खणी चओ त मां ॾिसां तव्हांखे वणे थी ॻाल्हि। हबीब खुदा जो इश्क, नबी करीम जो इश्क, अल्लाह जी मुहब्बत, ही ॿई शयूं गॾु बयान थियूं। पर छा बयान थियो? तव्हांजा पीअर, अव्हांजा पुट, अव्हांजा नंग, अव्हांजा बच्चा, अव्हांजा घर, अव्हांजो मिल्क, तव्हांजो कारोबार हिकिड़ी साहिनी रे रखो, ॿिए पासे अल्लाह ऐं हबीब जी मुहबत रखो त हबीब ऐं ख़ुदा जी मुहबत तव्हां वटि वधीक हुजे। हू मुहबतूं हूंदियूं ज़रूर ख़ाली न हूंदो, पर उन्हनि जी अहमियत एतिरी न हुजे जे ज़रूरत पवे त अल्लाह ऐं रसूल जे मुहबत में पुट कुर्बान कजे त करे ॾेखार, भाउ कुर्बान कर करे ॾेखार, पीउ कुर्बान थे करे ॾेखार, नंग खे कुर्बान करणो पवे करे ॾेखार, माल मिल्कियत कुर्बान करणी पवे करे ॾेखार, वतन कुर्बान करणो पवे करे ॾेखार, जायूं जॻहियूं कुर्बान करणियूं पवनि करे ॾेखार। इहे सभु पोइ रख, मदीने वारे घोट ऐं ख़ुदा जी इश्क ऐं मुहबत खे अॻिते रख। ईमान जो मदार कंहिंखे चइबो, चवंदोसीं छो मूंखे मोहबत कान्हे? मोहबत रुॻी तव्हां मौलवियुनि खे आहे, मोहबत रुॻी पीरनि खे आहे, असांखे कान्हे। मां अर्ज़ु कयां, मोहबत जी दावा, मोहबत जे लाइ पाण खे पेश करणु, उन जे लाइ सबूत खपंदो, उन जे लाइ दलील खपंदो, उन जे लाइ हुज्जत खपंदी। अंबिया इकराम खां शुरू थी, असहाब इकराम खां शुरू थी, अइम्मे इज़ाम खां शुरू थी, औलिया इकराम खां शुरू थी, उन्हनि जी तारीख़ ॿी न थी त सुबुह जो क़ुरान करीम जो दौर कर, किथे हज़रत आदम जो नालो आहे, किथे इब्राहिम जो नालो आहे, किथे मूसा पाक जो नालो आहे, किथे ईसा सुहिणे जो नालो आहे, किथे यहया यूनुस जो नालो आहे, किथे ज़करिया जो नालो आहे। जेके अंबिया कराम जा अस्माए गिरामी आहिनि, उन्हनि जी तव्हां गौर करे हालात पढ़ो, क़ुरान करीम खे ई पढ़ो, तव्हांखे खुली अॻियां ॻाल्हि ईंदी त इहे सिर्फ़ नबूवत जे डिग्रीअ ते ख़ुशि न हुआ, पर इन्हनि पंहिंजा सिर बि क़ुर्बान कया त घर ऐं बच्चा बि क़ुर्बान करे ॾेखारिया। तव्हां पढ़ी ॾिसो, सुबुह जो क़ुरान पाक जो दौर कयो था न, त उन में तव्हां गौर कयो, हज़रत आदम खां वठी करे मदीने वारे दिलबर ताईं जेके बि अंबिया कराम आया, उन्हनि पंहिंजे मालिक जे मथां पंहिंजी जान बि कुर्बान कई, पंहिंजा बच्चा बि कुर्बान कया, पंहिंजा सिर बि कुर्बान कया, पंहिंजा घर बि कुर्बान कया। सैयदना इब्राहिम खलील इते सुभान अल्लाह दिन चई, ॿियनि न। कंहिं वीचारे ॿाहिरी मुल्क जे माण्हूअ खे सिंध जे कंहिं माण्हूअ ॾिठो त टके पियो, थड़के पियो। भाई साहब क्या सर्दी है? चई नहीं, सर्दी तो नहीं। चई पो डकी पियो, थड़की पियो। चई ये मेरी पुरानी आदत है। सो सुभान अल्लाह, चवरान जी बि तव्हांखे आदत पइजी वई आहे। मौलवी चवराए तहीं चओ, न त सभिनी पीर जो ख़ैर। अल्लाह को तव्हां जूं पारूं मदीने दे पटे इते बि आमीन छा चवनि, इते बि न। भला मूंखे दुआ करे छॾियो, अल्लाह नसीब करे। खुदा जा माण्हू सुहिणे इब्राहिम अलैहिस्सलातु सलाम खे, जेको अल्लाह जे हबीब जो ॾाॾो आहे, नबी पाक उन जे नसब मंझां आहे, उन जे सिलसिले मां आहे। अल्लाह ताला क़िस्म क़िस्म जा इम्तिहान वरिता। जान जो इम्तिहान आयो त पाण खे बाहि जे आराह में उछलाइण क़बूल कयईं, अल्लाह जे दीन खे न छॾियईं। वरी पुट जो इम्तिहान आयो त नौजवान सुहिणे पुट जे मथां काती खणी बीही रहियो। एॾो अज़ीम
अजीम कारनामो आसमान जा दरवाजा अल्लाह खोलाए छॾिया मलाइको निहारियो तव्हां थे जो इंसान पैदा न कर केरु थींदो आहे जो पीउ पुट खे लत ॾेई सीर विझी ॻोहे ऐं हुनखे मुंहुं भर लेटाए त ॾिसां मता चेहरे ते नज़र पवे कोहण में देर थी ही मूं अल्लाह जे मोहब्बत में इंसान ज़ात जो कमाल आहे पीउ कोहण जे लाइ तयार आहे पुट कुसन जे लाइ तयार आहे असां तव्हां खां अहिड़ो इम्तिहान त कोन थो वठी सॾु थो थिए निमाज़ ते हलिया त ओताक में वेठो आहीं फिल्मूं ॾिसी वेठो चिल्मूं छिकी वेठो पते रांदि लॻी पई आहे इहो सॾु थियो त अलाह कंहिंखे सॾु थियो सोने हबीब अलैहिस्सलाम जा आशिको खुदा जे नबियनि हर शइ कुर्बान करे ॾेखारी वरी हबीब करीम जी ज़ात बरकात सहाबा दे निहारियो वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजा परवाना तुंहिंजा शेदाई तुंहिंजे मथां हर शइ कुर्बान करण वारा हजरत अबू बकर सिद्दीक ॾे निहारियो उमर फारूक ॾे निहारियो उस्मान गनी ॾे निहारियो अली जुल मुर्तज़ा ॾे निहारियो हजरत बिलाल ॾे निहारियो हजरत सुहैब ॾे निहारियो हजरत सलमान ॾे निहारियो हबीब करीम जे हर परवाने ॾे निहारियो त उन्हनि पंहिंजा बच्चा पंहिंजा घर पंहिंजूं जानियूं पंहिंजा सिर पंहिंजी ज़र जेका बि शइ ज़रूरत में आई दिलबर हबीब तां कुर्बान करे ॾे बेशक बेशक इश्क इनखे चइबो आहे मूं हिकिड़े पंहिंजे सिंधी शेर में चयो ऐं छा चयो गौर सां ॿुधो मोहम्मद मुस्तफा जे इश्क़रीअ ईमान कहिड़ो आवाज़ थोरो आहे मुंहिंजो ॻोठ मोरो आहे कुझु त बोलियो मोहम्मद मुस्तफा जे इश्क़रीअ ईमान कहिड़ो न आसिक जंहिंजे सीने में ओहो मुस्लमान कहिड़ो न आसिक जंहिंजे सीने में ओहो मुस्लमान कहिड़ो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ ज़ोर सां चओ वॾो शेर आहे पर मक़सद बि मां ॻाल्हायां मोहब्बत सची सिक जे करे सिद्दीक ऐं फारूक ऐं उस्मान सची सिक जे करे सिद्दीक ऐं फारूक ऐं उस्मान अलीयुल मुर्तज़ा हसनैन जो ॾिस शान कहिड़ो अलीयुल मुर्तज़ा हसनैन जो ॾिस शान कहिड़ो मोहम्मद मुस्तफा जे इश्क़रीअ ईमान कहिड़ो नासिक जंहिंजे सीने में ओहो मुस्लमान कहिड़ो खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾो आवाज़ कयो वॾे आवाज़ सां पढ़ो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इश्क रसूल एतरी अजीम नेमत आहे सुभान अल्लाह मोहब्बत जे करे मशहूर मुल्कन में थियो न तका मोहब्बत जे करे मशहूर मुल्कन में थियो न तका ख़बर हुई की न के हज़रत सलमान कहिड़ो ख़बर ही की न के हज़रत सलमान
कहिड़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे इश्क़रीअ ईमान वा कहिड़ो नासिक जंहिंजे सीने में ओहो मुसलमान वा कहिड़ो। खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, वॾो वॾो आवाज़ कयो, सुनियो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो निहारियो इश्क छा खे चइबो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिकु अल्लाह जी ज़ात बरकात राह में जिहाद करण। ॿियो अल्लाह ताला जे ज़ात बरकात जेके रोज़ा था अचनि। मूंखे टे शयूं प्यारियूं आहिनि। पहिरीं पहिरीं कहिड़ी शइ, मुंहिंजूं अखियूं हुजनि मदीने वारे घोट जो चेहरो हुजे। सुभान अल्लाह। मोहब्बत पंहिंजी जेको पुट कुर्बान करे सवाब हासिल पे कयो, मुंहिंजो उम्मती उज़हा कंदो त रब हुनखे उहो सवाब अता फरमाईंदो। ईदा उज़हा जी ईदा ईदुल फितर अल्लाह जे बाने पंहिंजी अक़ीदत पेश कई। ये तो शाला साडी भी ईद होवे। पोइ मिसरा हुन पंहिंजी चई आहे, मां वरी उन में पंहिंजी मिलाई। शाला साडी भी ईद होवे, आवे आवे सोहना नबी ओंदे चेहरे ते दीद होवे, ओंदे चेहरे ते दीद होवे। वाह सैयद मेहर अली शाह, पर मैं तो दसा गल की खजीने दी। ये दुनिया खांदी है खैरात मदीने दी, कोई मिसल नहीं ढोलन दी। हा हा कोई मिसल नहीं ढोलन दी। चुप कर मेहर अली इथे जा नहीं बोलन दी। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहारो न पढ़ो सभई सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। हुजूर वेठा अबू बकर तोखे छा प्यारो सुना, अव्हां जो चेहरो हुजे मुंहिंजूं अखियूं हुजनि, अव्हां जो हुकुम हुजे मां माल घोरींदो रहां। चओ सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चवंदो हल दिल भर मुंहिंजी न्याणी आयशा सिद्दीक़ अव्हां जी कुंवार हुजे, अव्हां घोट हुजो। तॾहिं मूं पंहिंजे शेर में चयो, वाह मुंहिंजे सिद्दीक़ जो शान आला शान, वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान। खोले ॾिसो क़ुरान खे, पाए कजे फरमान खे, वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान।
सिंधिया पढ़ायो तहां बि नालो ॻाल्हायो। वासणे सिद्दीक़ जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे। वासणे सिद्दीक़ जो शान आला शान सिद्दीक़ जी मान सचो। सिद्दीक़ जी माना सचो कदहिं न कौलन जो कचो कदहिं न कौलन जो कचो। राज़ी कयई रहमान खे खोले ॾिसो क़ुरान खे। वाह मुंहिंजे सिद्दीक़ जो शान आला शान वाह सुणे सिद्दीक़ जो शान वाला शानवार इदरीस उन जो नसीब मूंखे तोखे जेकॾहिं को वज़ीर गाॾीअ में खणी त बगल पियो हण सर गड़ी खण खां पोइ पटाटा वेठो विकिणो घर पर वाह वाह अबू बकर तुंहिंजे शान। इदरीस उन जो नसीब कठे जैसा हबीब इदरीस उन जो नसीब कठे जैसा हबीब नाहे ख़बर नादान खे खोले ॾिसो क़ुरान खे। वाह मुंहिंजे सिद्दीक़ जो शान आला शान वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे। वाह सुणे सिद्दीक़ जो शान आला शान। अब्बा हजरत ख्वाजे ख्वाजगान ख्वाजा अब्दुल गफ्फार रहमतपुरी और पीर मिठा साईं कहिड़े सिलसिले जा आहिनि? अल्लाह मदीने पारूं पटेल कुझु ॻाल्हायो त सही न कहिड़े सिलसिले जा ॾाढियां ज़ोर सां ॻाल्हायो। साईं करीम बख्श मरहूम कहिड़े सिलसिले जा? चिश्मे वारा साईं कहिड़े सिलसिले जा? कंबर वारा साईं कहिड़े सिलसिले जा? मुंहिंजा सोना मुर्शिद सजण साईं कहिड़े सिलसिले जा? साईं करमुल्ला साईं कहिड़े सिलसिले जा? ओ नक्शबंदी आओ अवां खे टुकुर मिलियो आहे त अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े तां मिलियो आहे। सिलसिलो पढ़ो सिलसिलो पढ़ो सिलसिलो पढ़ो। मदीने वारे फरमाए जेकी अल्लाह मुंहिंजे सीने में विधो मूं अबू बकर जे सीने में विझी छॾियो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह चओ चओ चओ। इश्क निहारत सहाबन में निहार मोहब्बत निहारत सहाबन में निहार। उलमा वेठा हन मदीने वारे फरमायो ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नास अजमईन। एॾे निहारियो इहो खिताब कंहिंसां हो? अबू जहल सां न अबू लहब सां न उतबे सां न वलीद सां न मुशरिकन सां न मुनाफिकन सां न उन्हनि सां खिताब हो जेके ईमान वारा हा कलमे वारा हा दरबार में वेठा हा दीदार करे रहिया हा। साईं फरमायो ख़बरदार थियो अव्हां मां को बि तेसी ईमान जे कमाल खे न पुॼंदो जेसी मां उनखे पीउ मां खां औलाद खां सभिनी मान खां वधीक प्यारो न हुजा। जंहिंजो मूंसां प्यारा तुंहिंजो बेड़ो ई पार। सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां चओ
हबीब करीम जी ज़ात बरकात इश्क मोहब्बत ईमान जो रूह हुआ, ईमान इबादत जो रूह हुआ, इबादत ला इंसान पैदा थियो हुआ। नतीजो इहो निकतो मुडे निहारियो त ईमान जो रूह इश्क हुआ, माना इंसान पैदाई इन जे ला थियो हुआ त मदीने वारे जे इश्क में फना थी वने, हबीब जे मोहब्बत में गरक रहे, हबीब जे प्यार में फना रहे, परवानो थी वने। ॿियो वजह ई कोन्हे को। हिकु उर्दू वारे शाइर अल्लाह जे बाने ॾाढी भली ॻाल्हि कई, चथो दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, दर्द दिल की वास्ते पैदा किया इंसान को, वरना तात के लिए कुछ कम न थे करूबियां। अल्लाह जे तस्बीह ला मलाइका हैं, अल्लाह जे इबादत ला मलाइका हैं। नबी सी फरमाए मेराज वारी रात मूं ॾिठो पर आसमान ते मलाइका कननि ते हथ रखियो तकबीर पिया हणनि, ॿिए आसमान ते मलाइक अलहम्द सूरत वेठा पढ़नि, टे आसमान ते मलाइक रुकू में आहिनि, चौथी आसमान ते मलाइक समे अल्लाह लिमन हम्द चवण में आहिनि, पंजी आसमान वारा मलाइक सजदे में आहिनि, छहीं आसमान वारा मलाइक अतहियात में आहिनि, सतीं आसमान वारा मलाइक सलाम पिया वराइनि। पुछां थो जिब्रील ही कॾहिं पैदा थिया, कॾहिं खां इन इबादत में आहिनि। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मूंखे वधीक ख़बर कान्हे का जॾहिं खां काइनात जी इब्तिदा थी आहे आसमान ठहिया आहिनि इहे इन ई राज़ में आहिनि। तकबीर वारो तकबीर में आहे, क़िरात वारो क़िरात में आहे, रुकू वारो रुकू में आहे, सजदे वारो सजदे में आहे। बीबन दुआ घुरी या अल्लाह ही मुंहिंजे उम्मत खे दर्जो कीअं मिले। अल्लाह फरमायो पंज नमाज़ूं पढ़नि इन मलाइकनि जे सारी इबादत जो दर्जो ॾेई छॾींदो। इबादत ला मलाइक कोन्हनि, खोरनि तोखे रब पैदा कयो आहे त तुंहिंजे दिल में दर्द हुजे, मुहम्मदी इश्क जी मौज ईअं हुजे जे सहाबे किराम थी। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके निमाज़ न रोज़ो न क़ुरान जो दौर बाबासी आशिक़ आहियूं। मां चवां थो इहो इश्क जो कूड़ो ढोंगा मकर ऐं फ़रेब आहे। इश्क उहो आहे, इश्क उन खे आहे जेको मुस्तफ़ा जे सहाबनि जे तरीक़े ते हली ॾेखारे, इमामनि पाक जे रस्ते ते हली ॾेखारे, अल्लाह जे कामिलनि वलीअनि जे रस्ते ते हली ॾेखारे, उन खे चइबो आहे इश्क। ही इश्क न आहे, इहो फ़िस्क़ आहे। इश्क सिर्फ़ मुस्तफ़ा जे सहाबनि खां। सुभान नबी सही नमाज पढ़ाइण ला तशरीफ फरमा था। सहाबे किराम सत्संग ॿुधनि, हबीबन ने हारियो। सहाबियो जी आका अबू बकर कोन थो ॾिसे क़िबला जेकी बि घर में हो पंहिंजे बदन जा लटा बि लाहे रब जे नाले ख़ैरात करे छॾियईं। हाणे कुझु कोन्हे छा ढके अचे मस्जिद में। अल्लाह मुंहिंजे हबीब जा परवानो निहारियो, मोहब्बत निहारियो, अक़ीदत निहारियो, इश्क निहारियो, खुदा सां प्यार निहारियो। साईं फरमाईनि था बीहो। पाण पंहिंजे घर आया, घर में को कपिड़ो हुजे त ॾियो, क़िबला जेको हूंदो आहे तव्हां ख़ैरात ॾेई छॾींदा आहियो। पंहिंजी पाक दामन न्याणी ख़ातून जन्नत वटि आया। अम्मा को कपिड़ो हुजे त ॾियो। बाबा कपिड़ो कोन्हे, रली पुराणी आहे, ॾियां चो त क़बूल कयो त हाज़िर कयां। वठनि था पिया। अबू बकर सिद्दीक़ जे घर जे दरवाज़े ते आया आहिनि। दरवाज़े खां सॾु करे भित खां उछलाइनि था, ओ अबू बकर ई रली खण, बदन ते ढके आ, तूं ईंदे पोइ निमाज़ पढ़ाईंदासीं। खजीअ जूं
खजीअ जा पन उन जी चोंबूं तिखियूं हूंदियूं आहिनि, उहे उन रलीअ खे हणी बदन ढके नबी पाक जे दरबार ॾे आयो आहे। निमाज़ ते पहुचण वारो आहे। हबीबन खे सहाब जो क़िबला अचे पियो पुॼी ॾींदो। हुज़ूर निमाज़ शुरू कई आहे। अबू बकर चए थो मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजो हम्द थो कयां, तो मूं मिस्कीन खे ही नेमत नसीब कई। हबीबन सां गॾु मां जमात सां निमाज़ खे पहुतो आहियां। होॾे अबू बकर चए थो अल्लाह लकल हम्द, त जिब्रील हुज़ूर खे कन में थो चवे। हबीब निमाज़ जे रुको खां मथे जो त चओ समिअ अल्लाह लिमन हमिदह। अबू बकर हम्द कयो, ख़ुदा ॿुधी क़बूल करे छॾियो। इश्क इहो आहे, इश्क इहो आहे। दुआ करो अल्लाह ताला मूंखे अव्हां खे इश्क अता करे। हिक अल्लाह जे बाने इश्क के सरड़ा कया। ए इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना। खुदा करे थी पड़े। ए इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना, मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना, मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। जो रंगों के रूमी और जामी पे चढ़ाया था, जामी पे चढ़ाया था, उस रंग की कुछ रंगते मुझे पे भी चढ़ा जाना। इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां अल्लाह मदीनो नसीब करे। वॾे आवाज़ सां वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सहाबा किराम जो इश्क, सुभान अल्लाह। मदीने शरीफ के वेझो जबल आहे जंहिंखे सॾींदान ओहद। छा अल्फ खे पेश, हे खे बि पेश ओहद। ॿियनि जबलनि खां जुदा आहे। मदीने वारा साईं फरमाईनि था ओहद अहिड़ो जबल आहे, ओहो असां सां मोहब्बत थो रखे, असीं उन सां मोहब्बत था रख। हदीस पाक में आ साईं ओहद ते चढ़िया हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान गॾहन। ओह जबल लुॾे थो, ख़ुशीअ में झूमे। साईं सा फरमाइन उसबुत ओहद फइन्नमा अलैक नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। ओहद चुर पर न कर, अज तो ते नबी जा कदम हन, सिद्दीक जा कदम हन, बिन शहीदन उमर ऐं उस्मान जा कदम हन। पान फरमाईं त ओहद एतिरी मोहब्बत हो रखे जो उन मोहब्बत जे सदके जन्नत में इहो ओहद जबल हूंदो। ओहद जी जंगे पई लगे। हबीबे करीम जे सहाबन जो इश्क निहारियो, मोहब्बत निहारियो, ईमान निहारियो। ओचितो ओचितो शैतान मदीने पाक में दाह करे जो जमाणो दाह कंदो आ। ओ मदीने वारो नबी साईं शहीद थी विया आहिनि। आवाज़ निकितो आ। मदीने पाक जे माण्हुनि में बेचैनी पैदा थी आ, बेदर्द बेसुकूनी पैदा थी आ, दर्द वारियूं दिलियूं भरजी पियूं आहिनि। हिकिड़ी औरत नौजवान मोहब्बत जे मैदान ॾे निकिरी पई आहे। पेरनि में जुती न आहे। अॻियां सहाबी मिलियो आहे, ओ अदी पेर घाड़ा पई करी, जुती त पा पत्थर अथई, तिखा पत्थर हन। जवाब उहो थी ॾे जेको भिट जे दर ते विहण वारे ॾिनो आहे। कंडा मूं पेरनि में
तोड़े लख लगन, कंडा मुंह पेरन में तोड़े लख लगन, अंगुर अंगूठी ना बजे छिपूं पेर छिनन, तब भी ना पिरन मां जुती ज़ात न पाया। अम्मा काफर मारी गई, शहीद करे छड़ी गई, भिट धणी जो बौला लड़ी दे लिबास, मुझो जेडियूं थियो जतन सां अचे आर्य जाम जो वण वण मझावास, मिरू खाईंदम मास तब हदा हलदम हो तॾे। छा इश्क, छा मुहब्बत, छा प्यार। ही किताब इमाम रब्बानी जो करामतूं, उहो इमाम रब्बानी जंहिंखे जेल मिलिया। हाणे असीं मौलवी चवंदा आहियूं त बाबा कंहिंखे छो चङाई चऊं, असीं आहियूं फ़क़ीर माण्हू, असांजो न वञे। ॻाल्हायो मां तव्हांखे बाहूं थो ॿधां, मौलवी साहिब ॻाल्हायो। छा आहियूं? इमाम रब्बानी फ़क़ीर हो या न? ओ फ़क़ीरनि जो मुर्शिद, मुर्शिदनि जो मुर्शिद। हा हा, उहो इमाम रब्बानी जेको औलाद अमीर उमर जो आहे। फरमाए तो अली जिल मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा, मुखे हथ खां वठी आसमाननि जा सैर कराया, आसमाननि जी छा जन्नत जा सैर कराया, मलकूत जा सैर कराया, जबरूत जा सैर कराया, लाहूत जा सैर कराया, नासूत जा सैर कराया। उहो इमाम रब्बानी जेल में आ। पुट रोए थो, बाबा तव्हां जेल में हो, चए थो रो न मुंहिंजा पुट, ज़ाहिर में जेल, हकीकत में मदीने वारे सां मेला पई मेला। अॻे मां जेल में आयो, उस जेल जे बारीकुन में किथे हिंदू हा, किथे सिख हा, किथे भील हा, किथे मेघवार हा, किथे ईसाई हा, किथे मुशरिक हा, किथे ओन हा। हाणे ॾिस त इमाम रब्बानी आयो आहे त जेल जे बेरकुन में ज़िक्र जूं तमारो लॻियूं पयूं आहिनि, दुरूद जूं पचारो कयूं। फ़क़ीर माण्हू पैसा मिलन त ही खीसो बि हले पियो, ही बि हले पियो, ही बि हले पियो, ही बि हले पियो, पर केर मैदान में निकिरे हुजे को शहर जो मैदान में निकिरे। उन इमाम रब्बानी जी हस्ती जो 400 साल अॻु में हज़रत बादशाह पीर, पीरन जे पीर, मुझे पीर, तुझे पीर, पीरन जे पीर पंहिंजो वॻो ॾिनो हो पंहिंजे पुट सैयद अब्दुल रज़ाक खे। ही पीढ़नि में हलाईंदो अचा, अहमद सरहंदी मैदान में ईंदो, उनखे पाराइजा। इहो वॻो मुझो आहे पर पारत मदीने वारे घोट जी आहे। वाह वाह इमाम रब्बानी, सुभान अल्लाह। उन जी करामतुनि जो किताब आगे मां शायदि हलायो हूंदो, पर हाणे आख़िरी कापियूं आहिनि, मुर्गी 38 कापियूं आहिनि। हूअं मां तव्हांखे सस्तो ॾियां, पर हाणे महांगो थो ॾियां। ॾिसां सचो केरु कचो केरु, 100 रुपया को करो करे त वठे, न त अल्लाह करे त मदीने हलियो वञे, न हुजे न ॾुख थिए। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं वारनि सां टाइम जेको थियल हो तय चलो सो मुंहिंजो पूरो थी वियो। साईं मदीसा किथे आहे? साईं 2 कलाक 3 बजे टाइम पूरो हो। साईं साईं मां देर सां कोन आयो न, साईं न, मां 10 बजे मेहर पहुतो आहे। 10 बजे मां मेहर पहुतो। अॼु त हिन माह पहिरें आचर ते मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम रखियल हूंदो आहे। बेचारा जॾड़ा के मरीज़ के बीमार के दुआ लागे तावीज़ लागे ज़िक्र लागे फ़िक्र अचनि था, उनखे मां छॾे न पियो सघां। पर ही सभु बुज़ुर्ग गाॾियूं भरे अचे लथा त पोइ केर में मथा न हिकु न ॿ पूरा जथा खल्क लगी पई आहे सथा। भला कुछ वधूं था, अहां राज़ी आहियो त वधूं या न? जेके राज़ी हो से हथ खणिजो, ॿिया न खणिजो।
अल्लाह तव्हांखे तव्हांजे दुआउनि जे सदके मूंखे मदीने जे घोट जो दीदार कराए। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब जा आशिक गौर कयो। इश्क रसूल मोहब्बत रसूल निहारो। और आता नौजवाना पेरन में जुती नाहे मोहब्बत जे मौज में निकरी पया तॾे रस्ते में माण्हू झली था न वञ नथी मुड़े। वरी हिकिड़ो माण्हू मिलियो, अम्मा तुंहिंजो पीउ शहीद थी वियो। चए थी का ॻाल्हि नाहे, भाउ शहीद थी वियो, का ॻाल्हि नाहे। मुर्स शहीद थी वियो, का ॻाल्हि नाहे। पुट शहीद थी वियो, का ॻाल्हि नाहे। चारई शहीद थिया। कुर्बान साहब ॿुधायो मुंहिंजो मदीने वारो साईं कहिड़े हाल में। पोइ ईअं चइजे न जीअं मूं हुज़ूर जे हरम जे साम्हूं चयो। छा चयो? जेसी जियारे रब शल जारे इश्क यहाँ जे में। जेसी जियारे रब शल जारे इश्क यहाँ जे में। जॾहिं बीमारी मौत ईंदो न या कलम खणाए छॾियो आहे। जॾहिं बीमारे कॾहिं बीमारे जॾहिं बीमारे मालिक मारे इश्क यहाँ जे में। इश्क यहाँ जे साख्य मिल ईमान अता थींदो। ईमान अता थींदो। सुहिणी हदीस थी हीअं सेखारे इश्क यहाँ जे में। सुहिणी हदीस बिदअती हलही बिदअती बिदअती को नहियो। अल्लाह जो कुरान असांजो अक़ीदो आहे, हदीस असांजो अक़ीदो आहे, सहाबनि जो कौल असांजो अक़ीदो आहे, इमामनि पाक जो इरशाद असांजो अक़ीदो आहे, वलियनि जो प्यार असांजो अक़ीदो आहे। चओ सुभान अल्लाह। सुहिणी हदीस थी हीअं सेखारे इश्क यहाँ जे में। प्यारे बिलाल ते पत्थर रखे थे घिलियों घिटिन में। है प्यारे बिलाल ते पत्थर रखे थे घिलियों घिटिन में। घिलियों घिटिन में तॾहिं दे पल पल पियो पुकारे इश्क यहाँ जे में। तॾहिं दे पल पल तॾहिं दे पल पल तॾहिं दे पल पल पियो पुकारे इश्क